अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी बहितरीन ऐं नाले वारी अदाकारा रमशा शहज़ादी है मुंहिंजा मालिक, उनखे ज़ालिमनि सां विढ़ण जी ताक़त ॾिनी। अदाकारा रमशा शहज़ादी केरु ऐं किथां जी आहे? अदाकारा रमशा शहज़ादी खे कीअं शोहरत मिली ऐं छो मिली? अदाकारा रमशा शहज़ादी जी तालीम केतिरी आहे? सभई ॻाल्हियूं तव्हांखे हिन ई वीडियो में ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंध जी बहितरीन अदाकारा रमशा शहज़ादी रहीम यार ख़ान सां थी तालुक़ रखे। रमशा शहज़ादी फैमिली समेत माइग्रेट करे सिंध आया ऐं खैरपुर में घर ख़रीद करे वेठा। हींअर रमशा शहज़ादी कराची में थी रहे। रमशा शहज़ादी सिंधी केतिरनि ई ड्रामनि में कमु करे चुकी आहे, जंहिंमें कंडनि जी सेज उॾाम ऐं उनखे बेपनाह मक़बूलियत ज़हर ज़िंदगी ड्रामे खां मिली। रमशा शहज़ादी जी उमिरि अटकल 40 साल आहे ऐं ॾिसण में हूअ 20 सालनि जी थी लॻे। रमशा शहज़ादी जी तालीम मैट्रिक आहे। अदाकारा रमशा शहज़ादी जी शादी खे अटकल 10 साल थी चुका आहिनि। रमशा शहज़ादी जी शादी उनजे सौट सां थियल आहे, जंहिंमां उनखे 2 पुटनि समेत हिकु न्याणी बि आहे। रमशा शहज़ादी 2009 खां शोबिज़ इंडस्ट्री में एंट्री कई। रमशा शहज़ादी खे मादे जी बि तकलीफ़ आहे ऐं हूअ चांवर बि नथी खाए।